ईसा अलैहिस्सलाम ताईं हर उम्मत हर नबी जी उम्मत मगर मुझे सुने हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो मां मुस्तफा जी उहा उम्मता जेका रहम कयल उम्मता ये न त रहम कयो वींदो मुझे उम्मत ते मुझी उम्मत रहम कयल मुझी उम्मता या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की रहम कयल उम्मता मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो तदखुलु कुबूरहा बिजुनूबिहा जदे मुझो उम्मती कब्र में दफन कयो वींदो आ त उन जे ज़िम्मे उन जे सिर ते अणखुट गुनाहन जा पार मौजूद हुंदा हन। जदे मुझो उम्मती चो त तकड़ इने करे पियो कयां जो टाइम थोरो आ उम्मीद आ मुफ्ती साहब तव्हां खे घणो कुछ बुधाए छडियो होंदो चवां तो बटरे थुलियूं थुलियूं मोटियूं मोटियूं गालियूं अवां खे बुधाए वठा। अल्लाह जे सुणे महबूब फरमायो तदखुलु कुबूरहा बिजुनूबिहा तदखुलु कुबूरहा बिजुनूबिहा मुझो उम्मती जदे कब्रन में दफन कयो वींदो आ हिकड़ा त उहे अल्लाह जा महबूब बान्हा जन जे ला कब्र भी इंतजार कंदी आ त कदे तो मुस्तफा जो गुलाम अचे लेकिन हिकड़ा तो मुझेड़ा गुनाहगार जन जे ज़िम्मे गुनाहन जा अंबार मुझे मदीने जे मीर फरमायो जने गुनाहगार कब्र में पहुंचदो आ गुनाहन जा अंबार उन जे ज़िम्मे हुंदा हन मदीने जे साईं फरमायो वतखरुजु मिन कुबूरहा वला जुनूब अलैहा जदे कयामत जे दी कब्रन मा उठंदा त उहे गुनाहन खा आजाद थियल हुंदा। गौर कयो मुझा मुसलमान भाईरो मां हिकु दफ़ो वरी महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी हदीस मुबारक बयान करण तो चाहियां मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो तयंतज़िरु दावतन कब्र में जदे मरण वारो पहुंचंदो आ उहो इंतजार कंदो आ या रसूल अल्लाह छा जो इंतजार कंदो आ हुजूर फरमायो त दुआउन जो इंतजार कंदो आ त मुझे ला का दुआ कई वने इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो छो त उम्मती उम्मतुम मरहूमतन मुझी उम्मत उहा जेते अल्लाह रहम करे छडियो आ जैते अल्लाह रहम करे छडियो आ इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम तो सा गुनाहगारन के छाथो बुधाइण चाहे मुझो मुस्तफा याद ॾियारण तो चाहे उम्मतियो याद कजो तव्हां इन करे रहम कयल उम्मत आयो जो मां मुस्तफा अम्मा आमिना जे वजूद मां जीअं बाहर मक्के जी जमीन ते कदम रखियो वा कदम जमीन ते पो रखियो आ पेरी पांजी पेशानी सजदे में रखी रब का गुनाहगार उम्मत जी बख्शिश घुरिया। मुझे सुने हबीब जा उम्मतियो मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जिया अम्मा आमिना जे वजूदे अतहर मां बाहर आया मुझे हबीब पंजी पेशानी अल्लाह जे दरबार में सरब सुजूद करे मुझे मुस्तफा दुआ घुरी मौला मुझे उम्मत जी पारत हुजे। ऐ मुझा मुसलमान बा मुझे सुने महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अम्मा आयशा सिद्दीका सुनी
रवायत फरमाई दिया आधी रात जो ॾिसंदी हां त मुंहिंजो सुहिणो महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम कॾहिं सजदन में कॾहिं रुकूअ में बीही बीही हुजूर जा कदम मुबारक सुजी वेंदा पर सजदन में इए महबूब सारो कतार रोई करे दुआऊं घुरंदा जिया को विछड़ियल बचड़ो पंहिंजे अमड़ खे याद कंदो हुआ। अम्मा आयशा सिद्दीका सुनी फरमाईंदी आ हबीब जी रिकत आमीज़ दुआऊं ॾिसी करे सोचुम त थोड़ो करीब थिया उन रोअण वारनि दुआउनि में हबीब जी दुआ मौला मुझे गुनहगार उम्मत जी पारत हुजई। ऐ मुझा मुसलमान भा पंहिंजे वफा के भी याद कर मुझे महबूब मुस्तफा जे वफा के भी याद कर तू असा 24 कलाकन में हुजूर ते दुरूद भी नथा पढ़ी सखो ऐ मुझो महबूब मुस्तफा तुझो असा जो वजूद ही अञा कोन्हे को तुझे मुझे अचण खां अग में मुझो मुस्तफा रोई दुआऊं घुरे मां हिकड़े मिनट जे ला गोठ खुदा बख्श गुरडो वारन जे इन मरहूम अब्दुल्ला उन जे घरवारी जे ईसाले सवाब जे नियत सा इन ईदगाह जे पट में वेहाड़ वारन खां थो पुछा मुझो मुस्तफा रोवण त परे जी गाला पर मुझो महबूब मुस्तफा मुझे रब जो एतरो त प्यारो आ जो अर्श दे रुगी निहारे इरादो करे मौला मुखे काबो बदलाए दे त नमाज पूरी थियण जो भी रब इंतजार न करे उते जो उते मुझो रब ऐलान करे महबूबा बस जुल्फन खे वराइण तुझो कमा काबू तब्दील करे ॾियण तुझे रब जे ज़ात जो कमा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अंदाजो लगाए मुसलमान जदे मुझो मदीने जो मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अन्या इरादो करे नमाज में लबड़ा न खोले अल्लाह काबो ही तब्दील करे दई छले जे ओहो मुझो महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम रोई दुआ घुरे मौला मुझे गुनहगार उम्मत जी पारत हुजई जवाब दे मुझो रब माफ कंदो या को न कंदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। याद रख मुसलमान ए जेके महफिल तो असा के नसीब थियन थियूं न जिक्र जूं इहे सिर्फ इन करे थियूं थियन जो मुझे मुस्तफा जी दुआ रब कबूल करे छडिया मजूरा खणाए पाण खे पहुतो आ एडा हाफिज अब्दुल कबीर नाबीना अलाए केतरा मैल पंध करे हिते पहुतो आ पाण ही केर बि न पहुचंदो आ। याद रखो जंहिंजो वंड लिखियल हूंदो आ उनखे रब पहुचाई। सुभान अल्लाह ऐ मुझा मुसलमान भा मुझे सुहणे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा आशिको याद रखो ए दीन जूं महफिलूं जिक्र जूं महफिलूं सजाइण भी सब कहजे वस जी गाल नाहे इनन महफिलन में अचण भी सब कहजे वस जी गाल नाहे हे महफिलूं दीन जूं सजाइंदो ओहो आ जेते अल्लाह जी निगाह खास होंदी आ जरूरी नाहे त दाढ़ी वारो हुजे जरूरी नाहे त पटके वारो हुजे इन दे निहारियो कहिड़ी दाढ़ी थस कहिड़ो पटको थस पर हुजूर जे मीलाद में जी चरिया माण्हू फिरंदा हन ये चरन वांगे ही लाखो घुमंदो आ पो दिल सोचींदी आ त हजारे दाढ़न वारा पटकन वारा पर महबूब जे मीलाद जो नालो बुनन खे नथो वणे यार जी मर्जी आ जेके नसीब करे त ओहन खे दाढ़ी हुजे या न हुजे रब उन खे अदे थो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। त उम्मती उम्मतुम मरहुमतुन मुझे मदीने जे मीर फरमाया मुझी उम्मत रहम कयल उम्मत यानी मां मुस्तफा जो दुआऊं मुझे करीम रब कबूल करे छडियो
ये मुझी उम्मत बख्शियल उम्मत आ। यकीन कयो मुसलमानो, जेकॾहिं मां रुगी थोड़ो वक्त कोने करोगी न, थोड़ो इन गाल के खोलिया, थोड़ो इन गाल के खोलिया। खास करे बहराड़ी जो माहौल हिकड़ी शे समझाया, जेके वेचारा सादड़ा मुसलमान चवंदा आहिनि छो दिमाग खराब थियो अथव, मोह छुटो मरी वियो खत्म थी वियो, वतो था पुठियो खत्म जारींदा, ओ मिट्टीअ में वियो मिट्टीअ सां मिलियो, छाते तव्हांजो दिमाग खराब थियो आहे। उन्हनि खे प्यार प्यार सां हिकड़ो जुमलो समझायो, ओ मुझा मुसलमान भा असां कबूल कयो तुंहिंजो इहो जुमलो त मरण वारो मिटजी वियो, पर एतिरो त ॿुधा जेकॾहिं मरण वारो मिटजी वियो उनखे विहजारे सिहजारे सुरहा साबुण हणी करे, उनखे अतुर अंबीर हणी करे, 9-12 मीटर 14 मीटर कफन वेढ़े करे पो काॾे था मोकिलियूं। जॾहिं मिटजी वियो मिटजण वारो आ त पो इन अतुर जी ज़िंदा माण्हुनि खे घणी ज़रूरत आ, इन कपिड़े जी ग़रीबनि खे वधीक ज़रूरत आ, पो उन्हनि खे ॾियूं। हाणे ॿुधाए त मिटजी वियो त इहो छो था कयूं, पर जे अञा बि न समझ में अचई त उनखे सम्झाए, ओ मुंहिंजा मुसलमान भा जॾहिं अदो अब्दुल्लाह जेरो हुयो निमाज पढ़दो हुयो, इमाम अॻियां अब्दुल्लाह पोयां मरहूम भी जमायती थी निमाज पढ़दो हुयो। फजर जी निमाज इमाम जे पोयां, ज़ुहर जी निमाज इमाम जे पोयां, टिपहरी जी निमाज इमाम जे पोयां, ईद जी निमाज इमाम जे पोयां, जुमे जी निमाज इमाम जे पोयां। जॾहिं मरहूम मयत थी थो वञे ॾियो ख़बर निमाज जनाज़े जे टाइम ते उनखे पोइते रखियो थो वञे या इमाम खां भी अॻियां रखियो थो वञे। जवाब ॾियो, ज़िंदह शे जी वधीक इज्जत हूंदी आहे या मुर्दह जी? जवाब ॾियो, ॻाल्हायो मुसलमानो, ज़िंदह शे जी वधीक इज्जत हूंदी आहे या मुर्दह जी? ज़िंदह शे जी वधीक इज्जत है। लेकिन ही केड़ो राज आ, अॼु इन राज खे रुॻी समझो, इन सजण साईं जे मलंग खे दुआ ॾिजो त इन में राज केड़ो आ। जॾहिं इजीद पढ़ी तॾहिं बि इमाम अॻियों, ज़ुहर पढ़ी इमाम अॻियों, ॿे पहिरीं पढ़ी निमाज़ूं इमाम अॻियों। अॼु जॾहिं मरी वियो आ त इमाम बि हिन जे पोयां थी थो बीहे, हे इमाम जे बि अॻियों आ। राज केड़ो आ? ओ दिलबर इहो ई त राज आ। ऐं तोखां तो पुछां, सभिनी खां अॻिते कंहिंखे कबो आ? चो जेको इज्जत वारो हूंदो आ, इज्जत वारे खे अॻ में कबो आ। सोच त सही, इन राज खे समझ त सही। दुनिया खे ॿुधाए रहियो आ त जेसिताईं मुंहिंजे सिरीअ में साह हुयो तेसिताईं मां तव्हां सां मिलंदो हुयुसि, तव्हां जे मिलण वारो हुयुसि। अॼु जॾहिं मुंहिंजे सिरीअ मां साह निकिरी वियो आ त ओ इमाम तूं बि पोइते बीहजा। इमाम खां पुछ पोइते छो थो बीही? जेकॾहिं मुलो हूंदो चवंदो बसि इन करे थो बीहां जो हुज़ूर ने ईअं कयो, सहाबा ईअं कयो। जेकॾहिं आशिक हूंदो त हिकिड़ो ई जवाब ॾींदो, हिन खे अॻियों इन करे थो कयां जो असां घड़ी खन में लटे मोटी ईंदासीं इन नखिन सां मुंहिंजे मुस्तफ़ा जो दीदार करण वारो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अञा सादन लफ़्ज़न में जेॾी महिल मयत खे कब्र में लाहिबो आहे, खोड़ सारा अहिड़ा हूंदा जन हथन सां लाथो हूंदो। कहिड़े भी मर्तबे फिक्र जो हुजे, मयत खे कब्र में लाहण महल मुंह जी पटी खोलींदो आ या कोन खोलींदो आ? जवाब खोलींदो आ। मुंह का कफन परे कंदो आ या कोन कंदो आ? ॻाल्हायो, कंदो आ। मुहड़ काबे ॾे कंदो आ या कोन कंदो आ? पुछो न खां जॾहिं मरी वियो मिटजी वियो, कफन ॿधिजी वियो, लटजी वियो, मुंह छो थो खोली, काबे ॾे छो थो करी? जवाब कोन ॾींदो, छो त उनखे कंहिं आशिक जो हथ लॻल कोन हूंदो, कंहिं अल्लाह वारे जे दामन खे पकड़ियल कोन हूंदो। जेको अल्लाह वारे जे दामन में हथ पियल हूंदो उहो हिकिड़ो ई जवाब ॾींदो त काबतुल्लाह मक्के में आ, मुझो मुस्तफा मक्के में कदम रखियो आ। मुझो महबूब, मुझे महबूब जे उम्मतीअ जो कब्र में चेहरो ओलह इन करे कबो आ
जो ओलह खां मुझो मुस्तफा दीदार कराइण ईंदो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जेकॾहिं मरी मिटिजी ख़त्म थी वियो त ओलह ॾे मोड़ छो था कयो? ॿधी सोढ़ो करे उछला जान छॾायो न मुंहिंजा दोस्त। इंसान कॾहिं बि मिटजण जे लाइ कोन आयो आहे, इंसान कॾहिं बि मिटियो कोन्हे को। अञा थोड़ो साधन लफ़्ज़न में खोलिया। इंसान कॾहिं बि कुरान पढ़। लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम। सुभान अल्लाह। मुझे करीम रब फरमायो 18,000 मखलूक में सुने में सुनो मां अल्लाह इंसान के बनायो वा। ओ अकुल वारो हिकड़े मिनट जे ला सोचो त सही, उहो दुनिया जो केड़ो कारीगर आ जेको चवे मूं सुने में सुणी जगह ठाही आ, पर इनखे ड्राहे पट थो कया। उहो को मिस्त्री ॿुधायो जेको चवे शे सुने में सुणी ठाही आ, पर ड्राहे टुकड़ा टुकड़ा थो कया। कोई न चवंदो आ, सब को चवंदो आ त जेका मुंहिंजी सुने में सुणी शय ठाहियल आ उहा रहंदी दुनिया ताईं बाक़ी निशान रहे। त पोइ मुंहिंजो रब कीअं चवंदो त जॾहिं सुने में सुणो मां रब इंसान खे बनायो आ उनखे मिटाए छॾियां। इंसान मिटजण जे लाइ आयो ई कोन्हे। सुभान अल्लाह। साधन जुमलन में साधन लफ़्ज़न में ॿुधो। जेके अॼु खां 5 साल पोइ ॼमंदा उहे आलमे अरवाह में आहिनि या नाहिनि? जवाब ॾियो, जवाब ॾियो। जेके अॼु खां 5 साल पोइ ॼमंदा उहे हिन वक्त काथे हन? चो आलमे अरवाह में। तव्हां असां भी आलमे अरवाह में हुयासीं। अल्लाह जे हुक्म सां अम्मड़ जे पेट में आयासीं, वरी अल्लाह जे हुक्म सां अम्मड़ जे पेट खां हिन धरती ते आयासीं, वरी अल्लाह जे हुक्म सां हिन धरती तो धरती में कब्र में हलिया वयासीं, वरी अल्लाह जे हुक्म सां क़यामत जो ॾींहुं थींदो। अफला यअलम इज़ा बुसिर मा फिल क़ुबूर। वरी उन कब्रन मां अल्लाह जे हुक्म सां वरी सभई उठी मैदान महशर में हलंदासीं। वरी हिसाब किताब थींदो, पो जन्नती जन्नत में वेंदो, जहन्नमी जहन्नम में वेंदो। ॾे ख़बर ही मिटियो किथे आ? सुभान अल्लाह। गाल समझ में आई? हे मिटियो किथे आ? हे त मुसाफिर आ, सफर थो पियो करे। हिकड़ा हिन दुनिया में हन, हिकड़ा हिन वक्त कब्रुन में हन, हिकड़ा हिन वक्त आलमे अरवाह में हन। जॾहिं सभई कब्रुन में थींदा ओहो ऐलान रब्बे ज़ुल जलाल जो थींदो। अल क़ारिअतु मल क़ारिअतु व मा अदराक मल क़ारिअ यौम यकूनु अन्नासु कल फराशिल मबसूस व तकूनुल जिबालु कल इहनिल मनफूश। सभई हली यार जे आॾो बीहंदासीं, उते फ़ैसिलो थींदो। जन्नती हेॾे थियो, जहन्नमी हेॾे थियो। जन्नती हमेशा जन्नत में, जहन्नमी जंहिंखे जेतिरो वक़्तु रब रखणु चाहे रहंदो। इंसान त हमेशा आयो ई रहण जे लाइ, इहो मिटियो आहे ई कोन। सुभान अल्लाह। इंसान कॾहिं बि मिटियो कोन्हे को। हा, हिकिड़ो मिटबो, उहो कहिड़ो? जेको ॿिए जे लाइ दुआ नथो घुरे, उहो पंहिंजे लाइ दुआ जो कहिड़ो इंतज़ार करे। गाल समझ में आई? वक्त मुझो ज़ोरी वेंदो, हीअं गुज़री ॻाल्हि मुंहिंजी हिकिड़ी बि कान टुट। हज़रत मुस्लिम बिन अमर रहमतुल्लाह ताला अलैह। बस इहा ॻाल्हि तव्हांखे एतिरी सम्झाइण जे लाइ ॿुधायमि, थोरो अॻिते वधां, टाइम गुज़री वेंदो। हज़रत मुस्लिम बिन अमर रहमतुल्लाह ताला अलैह अल्लाह जो नेक सालिह बांधड़ो आ, वक्त जो कामिल वली आ। पाण फरमाइनि था, दिल में ख्याल आयो त मुंहिंजे ॻोठ में हिकिड़ो अहिड़ो माण्हू रहंदो आ जंहिंजी ज़िंदगी गुज़री आ कब्रूं खोटींदो आ। पोइ जेको उन
उन कबरुन जे खोटाई जो मुआवज़ो मिलंदो आ पंहिंजा बचड़ा उन सां तातींदो आ। दिल में ख्याल आयो त अॼु वञी इन कबरुन जे खोटण वारे खां पुछां मन को ज़िंदगी जो हाल ॿुधाए। हज़रत मुस्लिम बिन अमर पाण उन गोरख वटाया निहारे फरमायो तोखे तुझे रब्बे ज़ुल जलाल जो कसम थई जंहिं पैदा तोखे कयो आ ज़िंदगी जो अहिड़ो वाक़ियो ॿुधा जेको तोखां ज़िंदगी में कॾहिं भी विसरी न सघे। सुभान अल्लाह। उन कबरुन जे खोटण वारे जवाब ॾिनो ज़ारो कतार रोई जवाब ॾिनो सुणा रोज़ कबरू खोटण मुझो मामूला मुझी रोज़ी इहा मुझो कारोबार इहो टे कबरू खोटे वेही रहंदो हा पो जेको मयत ईंदो आ पहिरी कबर पहिरे खे बी कबर ॿिए खे टी कबर टे खे या जेके मालिक पाण ई पसंद कंदा हन इए ॾींदो हा। चवे तो हिकड़े ॾे हिकड़ी कबर खोटे बस कयम बी कबर खोटे बस कयम जेडी मल टी कबर खोटण शुरू कयम जीअं हेठ खोटींदो वञा इए गरम बाहि वांगुरु इए उला पिया निकरन जो समझ में न पियो अचे त हीअ बाफ़ गरम छो थी निकरे मथा वण जे कपड़ो रखी करे थदकार जी कोशिश कयम मगर थद न पई थे मजबूर हुयुस मुझे बचड़न जी रोज़ी हुई कबर खोटे तैयार कयम हैरत में वेही रहस त कॾहिं भी इए कोन थियो आ। अॼु ॿ कबरूं सुकून सां खोटजी वयूं टी कबर में ही वाक़ियो थी वयो आ। पाण फरमाइनि था हज़रत मुस्लिम बिन अमर त उन रोई चयो मां चुप कयो वेठो हुयुसि त हिकड़ा चार माण्हू खटड़ीअ ते मयत खे खयो अचन 5 8 10 माण्हू गॾु पिया अचन अचे पहुता ऐ गोरख कबर खपे टई कबरूं ॾेखारियम पर उन्हनि पहिरी कबर खे क़बूल कयो छो त जेॾी महिल मां वण जे हेठों वेठो हुयुसि इन परेशानीअ में वेठो हुयुसि अॼु ही मामिलो छाहे ॾिठम त हिकड़ा ॿ घोड़े सवार अर्श तऊं लथा पहिरी कबर वट हिकड़ो सेरांदीअ खां बीठो हिकड़ो पेरा दिया खां बीठो सेरा दिया वारे पेरा दिया वारे खे चयो लिख त हिन जी कबर 20 गज हेॾे 20 गज हेॾे 20 हेॾे 20 हेॾे मोकरी हुन लिखियो ॿी कबर ते आया जे लिख त जेस ताईं निगाह पवंदी चारई पासा एतरी कबर कुशादी थींदी जेॾी महिल हिन 3 कबर ते आया जे मां बाग जी तपश पई अचे ॿ आंगुरियूं हीअं मिलाए चई लिख त जेतरी आंगूठे हिन अशहद आंगुर जे विच में फासलो आ हिन कबर जी मोकरई एतरी रहंदी चवे थो मज़ारो कतार रोण में शुरू थी वयसि अॼु ॾिसण पियो चाहियां त हूअ कहिड़े खुश नसीब जिया हूअ कहिड़े खुश नसीब जिया ऐं हीअ कहिड़े बदनसीब जिया चार माण्हू कुल्हे ते मयत खे खणी आया 10 15 माण्हू जनाज़े पढ़ण वारा गॾु आया अची पहिरी कबर वरतो मारड़ी चयो मान कबर तव्हां खे ॾिनम चयो हे कबर जो मुआविज़ो चयो मान कबर जो मुआविज़ो मूंखे कोन खपे बस मूंखे एतिरो ॿुधायो त ही मयत केरा जे जनाज़े में 10 12 माण्हू शरीक उन्हनि माण्हुनि चयो फलाणे पाड़े वारो गॾह गाॾड़े हलाइण वारो मिस्कीन ग़रीब अॼु ग़रीब जे जनाज़े में केर थो अचे रोई चवे थो आ मुझा मौला दुनिया जे नज़र में एतिरो ग़रीब आ जो को जनाज़ो पढ़ण ला नथो अचे पर मुझे रब जे नज़र में एतिरो इज्जत वारो आ जो अञा कबर में पहुतो नाहे 20 गज रब कबर को शादी करे छॾिया। सुभान अल्लाह। हज़रत मुस्लिम बिन अमर फरमाइन था उन गोरख चयो उन्हनि खां पैसा न वरतम हैरत में वेही रहिस कुछ घड़ी गुज़री ॿी कबर जे ला माण्हू मयत खणी आया बस उहे 4 माण्हू जेके कफन मयत खे कुल्हो ॾेई आया कोई जनाज़े पढ़ण वारो कोन हुयो।
मां पुछो मान कहिड़ी क़बर त जंहिं क़बर जे लाइ अर्श खां घोड़े सवार हिक ॿिए खे चई रहिया हुया त जेस ताईं नज़र पवे तेस ताईं क़बर कुशादी लिखो चयो ही क़बर खपे मां ज़ारो कतार रोहण में शुरू थी वयुसि उन्हनि पुछो तू रोई छो तो मूं चयो ॿुधायो त ही क़बर में लहण वारो केरु चयो त काई ख़बर कान्हे का सुभान अल्लाह अल्लाह केरा रस्ते भी दो मुसाफिर हुयो दम परवास थी वयो असा हुन के मुसलमान समझी करे जो त नमाज जी निशानी हुन जे पेशानी में हुई तो हर थियल हुयो मुसलमान निशानन में समझी करे उन जो दफन कफन जो इंतजाम करे अचे कब्र ताईं पहुंचायो थो ज़ारो कतार तू छो थो रोई जवे तो मां इन ला तो रोआ वाह मुझा करीम रब जंहिंजो कोई दुनिया में सुञाणण वारो नाहे उन जी क़ब्र एतरी कुशादी आ जैसी हुन जी निगाह पौंदी रहंदी सुभान अल्लाह जागो था जो अल्लाह जे कह सा राजिया अल्लाह जे कहे मां राजिया अल्लाह जे कहे सा राजिया अल्लाह जे कहे मां राजिया को अमीर को फकीर किस्मत जी बाजिया अल्लाह जे कहे सा राजिया अल्लाह जे कहे मां राजिया सुभान अल्लाह हजरत मुस्लिम बिन अमर फरमाइन था हाने हैरत में हो जा त हिन टी क़ब्र वारो केरा कुछ घड़ियों गुजरियों डिठम त एडी जमात अची रही आ वडियूं वडियूं गाडियूं पोयां पयूं अचन हज़ारे माण्हू कलमे जो विर्द कंदा पिया अचन मयत खे खयो था अचन मां ज़ारो कतार रोण में लगो पयो हा ओ मुझे करीम रब जैसा केर भी गड को न हुयो उन जी क़ब्र हद निगाह कुशादी जैसा 10-15 ॼणा गड होया उन जी 20 गज क़ब्र कुशादी जैसा हज़ारे गड पिया चल उन जी क़ब्र बिन आंगुरन जे विच जेतरी कुशादी मां ज़ारो कतार रोई रहियो हा चयो क़ब्र ने चयो मान इहा क़ब्र उनन मुआवज़ो दिनो चयो में मुआवज़ो न खपे हज़रत मुस्लिम बिन अमर फरमाइन था उन गोरख चयो मूं रोई रोई करे मालूम कयो ही कंहिंजो मयता चयो त फलाणे रैस जी घरवारी अल्लाह केरा फलाणे जवाब ॾियो फलाणे रैस जी घरवारी चवे तो हिनन खे मुकाम में छॾियुमि टोड़ी वञी ॻोठ जे ग़रीबन खां मालूम कयुम उन्हनि ग़रीबन चयो त एतरी रबैन औरत खे दौलत ॾिनी हुई ऐं एतरी त दौलत जे नशे में मस्त हूंदी हुई जो गरीबन जो ख्याल न कंदी हुई कहीं गरीब के दर ते अचण कान ॾींदी हुई गरीबन के ईअं ॾिसंदी हुई जीअं कांव ॾिसे अकमाकड़ खे बेरहम इंसान हुई पाड़े सां सुठो कोन हलंदी हुई रोई तो चवे ऐ मुस्लिम बिन अमर मुझे जिंदगीअ में इहे टे अहिड़ा मंज़र गुज़रिया जेके जिंदगी गुज़री वेंदी मुखां कॾहिं बि कोन विसरंदा अल्लाह ऐ मुझा मुसलमान भा 100 साल जे जिए कोई फिर भी एक दिन मरना आबे हयात जे पिए कोई फिर भी एक दिन मरना हिकड़े ॾे मरणो थई मुसलमान याद रखी छॾ ऐं क़ब्र कीअं थींदी काई ख़बर कान्हे का अलबत्ता पंहिंजे दिल ॾे ॾिसंदो कर पंहिंजे दिल सां सवाल कंदो कर अगर चाही थो त मुंहिंजी क़ब्र मुंहिंजो करीम रब कुशादी करे मुंहिंजी क़ब्र अल्लाह जे रहमतुनि जो मरकज़ बणजे मुंहिंजी क़ब्र जन्नत जे बागन मां हिकु बाग बणजे त पोइ मुसलमान
याद रखी छॾ कबर खे जन्नत बनाइण जे लाइ बि ही वक्त रब तोखे ॾिनो आहे ऐं कबर खे तंग बनाइण जे लाइ बि ही तो वटि वक्त आहे। अगर ॿिए जे ज़िंदगीअ खे ख़ुशि रखंदे अल्लाह कंदो तुंहिंजे कबर में ख़ुशियूं ई ख़ुशियूं हूंदियूं। अगर कंहिं ग़रीब जी विसायल चुल्ह खे ॿारे आबाद कंदे त अल्लाह कंदो तुंहिंजे कबर में बि ख़ुदा जे नूर जूं रौनकूं हूंदियूं। अगर कंहिं रुनल खे खिलायो हूंदई, अगर कंहिं मुश्किल पियल खे मुश्किल हल कई हूंदई त समझ त तुंहिंजे कबर में काई मुश्किल कोन ईंदी। पर याद रख अगर कंहिं खिलंदड़ खे रुलायो हूंदई, कंहिंजे मनीअ ते कब्ज़ो कयो हूंदई, कंहिंजो हक़ गज़ब कयो हूंदई, कंहिं ग़रीब खे ॾुखायो हूंदई पंहिंजे पैसे जे ज़ोर ते पावर जे ज़ोर ते, त याद रखी छॾ हिते हे सभई मस्तियूं भले कर पर जेॾी महिल कबर में पहुचंदे न ॾाढो मंज़र ॾुखियो थई, ॾाढो मंज़र ॾुखियो थई। याद रखी छॾ मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा उम्मतियो हे दिल जा कन खोले ॿुधो। अल्लाह जे महबूब भी फरमायो आ, अल्लाह जे ज़ात भी फरमायो आ, अल्लाह बख्शण हार आ, मदीने जो मीर बख्शिराइण वारो आ। लेकिन याद रखी छॾियो अल्लाह भी उन्हनि खे बख्शीदो आ जंहिं निमाज़ में कमी कोताही कई, रोज़े में कमी कोताही कई, हज करण में कमी कोताही कई, जंहिं अल्लाह जे फर्ज़न में कमी कोताही कई उनखे मुंहिंजो रब माफ़ फरमाईंदो आ। मदीने जे साईं फरमायो जेको न कंहिंजो हक़ गज़ब कंदो आ, जेको न कंहिंजी दिलि ॾुखाईंदो आ, जेको न कंहिं मिस्कीन सां ज़ुल्म ऐं ज़्यादती कंदो आ, मुंहिंजो रब तेसी उनखे मुआफ़ न कंदो जेसी उनखे हो मालिक मुआफ़ न कंदो। अल्लाह जागो था मुसलमानो, सुभान अल्लाह। बस पंहिंजे ज़िंदगीअ में मरहूम अब्दुल्लाह ऐं उन जे घरवारीअ जे ईसाले सवाब जे मौके थे इन सजण साईं जे मलंग फ़कीर जो हे जुमलो पक्को करे छॾियो त जेकॾहिं चवीं थो त मुंहिंजी कबर रौनक वारी हुजे, चवीं थो त मुंहिंजी कबर कुशादी हुजे, हिन दुनिया में हिन सीने खे कुशादो करे छॾ। अल्लाह जे मखलूक सां हमदर्दी कर, अल्लाह जे मखलूक सां प्यार कर। जे वॾेरो हई त जेॾी महिल ग़रीबन जो न खातो लिखी त कलम खे एहतियात सां वहाईंदो कर, सोचींदो कर त मुंहिंजे कुल्हे ते बि ॿ लिखण वारा वेठा आहिनि। अगर सेठ साहब हई त पंहिंजो पिराफेट सोची समझी पो पन्ने ते लिखंदो कर। अब हारी वेचारो त अणपढ़ियो जी रहे कंदो वेंदो पर तुंहिंजे कुल्हनि ते बि ॿ लिखण वारा रब जे ज़ात मुक़रर करे छॾिया अथई। अगर हारी हई बुख मरी वनी त मरी वंजा पर चोरी न कजा, खयानत न कजा, पंहिंजे ज़मींदार जे इजाज़त खां सवा पंहिंजे हलाल जे रोज़ीअ खे पंहिंजे लाइ हराम न बनाइजा। मुंहिंजो रब कंदो त तुंहिंजी कबर कॾहिं बि ॾुखी कान थी। सुभान अल्लाह। जागो था या न? सुभान अल्लाह। जागो था त कबर कुशादी खपे जी। वताए फ़कीर खां कहे पुछो हो वताया यार दे त ख़बर चवन था त अल्लाह साईं जन्नत जा मज़ाब कबर में, जहन्नम जे दबाह जा मज़ाब कबर में ॾाढा ॾुखिया आहिनि। बतायो खिली थो चवे अब्बा अल्लाह जे ज़ाती हुई त बांधड़े खे ॿुधायो आ त याद रखी छॾ मता चवी त जन्नत में पहुचा त पो मिलंदा, कबर में भी नेक खे जन्नत जी दरी खुली मिलंदी ऐं कबर में ई बदकार खे जहन्नम जी दरी खुल मिली ईंदी। ऐं वताया छा मतलब आ? वतायो चवे थो रब ॿुधाइण तो चाहे त हिन दुनिया मां सब को थधड़ो बि पंहिंजे पाण सां खणी थो अचे, बाहि भी पंहिंजे पाण सां पाण खणी थो अचे। सुभान अल्लाह। इन करे याद रख जेकॾहिं चाहीं थो त कबर में थधकार हुजे त हिन दिल खे थधो करे ज़मीन ते गुज़ार। अगर चाहीं थो त कबर में सुकून हुजे त सुकून करे गुज़ार त अल्लाह जी ज़ात बाबरकात तव्हां सां जा गुनाह भी माफ़ फरमाईंदो, मदीने जो सुहिणो महबूब भी राज़ी थी पवंदो। मुंहिंजो तव्हांखे चवंदो आहियां त मूंखे टाइम तॾहिं ॾींदा कयो जॾहिं के घटि में घटि 2-2.5 कलाक हुजनि। वेहारे 3 बजे टाइम, हाणे आख़िरी टाइम आहे 4:30 4:30 बजे खां पोइ हली न थो सघां मां, छो त पहिरीं जी नमाज़ टाइम तंग थी वेंदो। हाणे कहिड़ी तव्हांखे तबलीग कयां, पर हाणे जेके 2-3 मिंट आहिनि या हिकिड़ी शइ तव्हांखे ॿुधायमि, तव्हां दुरूद पढ़ो त मां क़ुरान जे आयत जो तर्जुमो कयां। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या
हबीबल्लाह। मुझे सोने नबी सब जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो औलाद आदम थो चवे ही मुझो ही मुझो ही मुझो। केर तो चवे औलाद आदम तो चवे। मुझे मदीने जे मीर फरमायो न ही तुझो न हू तुझो अज तमा मुस्तफा तो के बुधाया त तुझो छाहे। सुभान अल्लाह। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझो छाहे। मदीने जे साईं फरमायो तो जेको पंहिंजे मुंह सां खाधो ऐं पंहिंजे पेट में मोकिलियो हिकिड़ो तुझो इहो आ। सुभान अल्लाह। बियो तुझो जेको कपड़ो जिस्म ते तो लटो पहिरियो ऐं पंहिंजे जिस्म ते इस्तेमाल कयो इस्तेमाल करे लाहे छॾियो बियो इहो तुझो आ। टियों जेको पंहिंजे हथड़नि सां अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर मुझे करीम रब जे रज़ा जे ला खैर खैरात करे मिस्कीनन यतीमन गरीबन जी मदद करे दुनिया में वंडे विरहाए आए। टियों ओहो तुझो आ। बाकी जेको पोइते तो छॾियो आ ओहो तुझो नाहे। तुझे अख बूटण खां पोइ उन जा वारिस के ॿिया थी वेंदा। सुभान अल्लाह। अदा इहे थींदो आ न गरीब बेचारो मरंदो आ त पोयन खे परवाह ई कान हूंदी आ पर खुदा पनाह में रखे शल न को वडेरो मरे। जॾहिं को दौलतमंद मरंदो आ हिकड़ा जनाज़े खे अञा मयत खे गुस्ल पिया ॾियारींदा आहिनि ॿिए पासे वंड विरछ पयल जा त मूंखे छा मिलंदो मूंखे छा मिलंदो मूंखे छा मिलंदो। ऐं मुस्लमान अहिड़ी मेहनत कर अहिड़ो कुछ कमा जो तूं अल्लाह जे रज़ा में एतिरो कुछ मखलूक खुदा जी खिदमत कर जो जॾहिं तू दुनिया छड़ी त कंहिंजी भी नजर तुझे दौलत ते न हुजे सभिनी जी नजर तुझे दुआ ते हुजे। मौला हेड़ो सखी हेड़ो नेकोकार घुराए छॾियो थई। मौला हाणे असां जो छा थींदो हिन मरहूम जे कब्र खे जन्नत जे बागन मां हिकड़ो बाग बनाए जा। दुनिया तुझे ला दुआऊं घुरे पंहिंजे पाण खे अहिड़ो बना वन भले दौलत गॾ कर पोयां विढ़ण वारा खोड़ मौजूद। लेकिन जेके पोयां कंहिंजे ला खैर कन था ओहो खैर भी मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक बयान पे कम अध में रहजी वे। इमामुल अंबिया फरमायो मुझी उम्मत उम्मतुन में रहम कयला जेडी मल कबरन में लहंदा गुनाहन जा अंबार हुंदा जेडी मल महशर जे मैदान में उठंदा ओहे गुनाहन का आजाद हुंदा। या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा नमाज़ूं पढ़ंदा कबरुन में रोजा रखंदा हज कंदा हुजूर फरमायो कुछ भी कोन कंदा। या रसूल अल्लाह को उन्हनि जा गुनाह कीअं मेटबा। मुझे मदीने जे मीर फरमायो उन्हनि मां कंहिंजे ला अबे दुआ घुरी हुंदी कंहिंजे ला अम्मा दुआ घुरी हुंदी कंहिंजे ला भाउ दुआ घुरंदा हुंदा कंहिंजे ला ज़ाल दुआ घुरंदी हुंदी कंहिंजे ला मित्र दुआ घुरंदा हुंदा। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजा रिश्तेदार भी दुनिया में न हुजन उन जो छा थींदो। सहाबा हुजूर खां सवाल कयो भिट ते रहण वारे भिटाई घोट भिट ते वेही तर्जुमो शुरू कयो। सुभान अल्लाह। जनी दुन बिज जनी दुन बिज तनी भी तुझो आसरो अवल दई उन्हनि खे पोइ उभारी सिज हिन बनीअ मथा बिज कई हारी दड़ हलिया वया। सुभान अल्लाह। जंहिंजो कोई भी न हुंदो आ। मुझे इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं अल्लाह जो कुरान पढ़ण वारा कुरान करीम जी आयत करीमा नमाज में तिलावत कर या तिलावत जे दौरान तिलावत कंदा हन और रब्बना ग़ुफ़िर ली
वलिवालिदैय वलिल मुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। सुभान अल्लाह। मुझे मदीने जे मीर फरमायो जॾहिं निमाज़ी निमाज़ में यह कुरान जी आयत करीमा तिलावत कंदा हन, मौला मूंखे मुआफ़ फरमा, मुझे बचड़न खे मुआफ़ फरमा, मुझे अबे अम्मा खे मुआफ़ फरमा, मुझे महबूब जी सजी उम्मत खे मुआफ़ फरमा। हुज़ूर फरमायो निमाज़ी निमाज़ में दुआ घुरंदो आ, मुझो रब कबूल करे, मुझे उम्मत जा बेड़ा पार करे छॾींदो आ। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हाणे हिते केतिरा अहिड़ा हूंदा जेके क़ुरान पढ़ियल कोन्हनि, उहे सोचींदा हूंदा यार पोइ असां त तिलावत बि कोन था करे सघूं, पढ़ियल कोन हूं, निमाज़ में बि कोन पढ़ी सघंदासीं। यादि रख मुंहिंजे मुस्तफ़ा खे जेतिरा पढ़ियल प्यारा आहिनि एतिरा अणपढ़ियल बि प्यारा थई। सुभान अल्लाह। मुझे हुजूर खे उहे भी प्यारा थई, उन्हनि जे लाइ मुंहिंजो मुस्तफ़ा छा थो फरमाए, अल्लाह छा फरमाए, अल्लाह फरमाए वरकऊ मअर्राकिईन। सुभान अल्लाह। अल्लाह जी ज़ात हुक्म फरमायो रुकू करण वारन सां गॾु रुकू कयो, यानी पा जमायत निमाज़ पढ़ो। मुझे मदीने जे मीर वज़ाहत कंदे फरमायो ओ अणपढ़ियल, अगर तू पढ़ियल नहीं कुरान करीम जो, जॾहिं कंहिं इमाम जे पोयां तू निमाज़ पढ़ंदो हई, जेकी इमाम कुरान पढ़ंदो आ उनखे त सवाब मिलंदो आ, पर पोयां पीहण वारे खे भी रब उहो ई सवाब अता कंदो आ। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अणपढ़ियल हुई न, इमाम जे पोयां निमाज़ त पढ़ी सघी थो न। निमाज़ में इमाम चवंदो रब्बि जअलनी मुक़ीम अस्सलाति व मिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ रब्बना इग़फिर ली व लिवालिदैय व लिल मुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। इमाम सलाम वरायो, इमाम जो त बेड़ो पार, पर सजी जमायत जो भी बेड़ो पार। सुभान अल्लाह। सजी जमायत जो त बेड़ो पार, पर जेके कबरुन में हन रब उन्हनि जो भी बेड़ो पार। अञा जेके आया नाहिन, जेके ईंदा क़यामत जे ॾींहं ताईं यौम यक़ूमुल हिसाब। ओ मौला उन्हनि खे मुआफ़ फरमा जेके क़यामत जे ॾींहं ताईं ईमान वारा हुजनि। ॾे ख़बर अहिड़ी बरकत काथे थी मिले, चओ निमाज़ में। जवाब दे काथे थी बरकत मिले, जवाब दे नौजवान मां ॾिसंदो हा निमाज़ जो ऐलान थियो, नौजवान निकिरी ॿाहिरि थींदो आ। सच्ची ॻाल्हि अथव, गौर सां ॿुधो, जेको न निमाज़ नथो पढ़े उन मां कॾहिं बि वफ़ा जी उम्मीद न रखजो, भले केर बि हुजे। जैते अल्लाह हेॾा वॾा अणगणिया कुर्ब कया हन। अल्लाह कुरान करीम में फरमायो कुल हुवल्लज़ी अंशाकुम वजअल लकुमुस समअ वल अबसार वल अफइदा कलीलन मा तशकुरून। सुभान अल्लाह। मुझा महबूब जी मुझा करीम रब ऐलान करे कायनात के बुधा कायनात वारो जी मुझा महबूब मुझो रब तो फरमाए तमा के बुधण जे ला कन्न मां अल्लाह जे ज़ात अता कया, तमा के ॾिसण जे ला अखियूं मां अल्लाह जे ज़ात अता कयो, तमा के दिल मां करीम रब अता कई। एतिरियूं नेमतूं ॾिनम पोइ बि मां अल्लाह जी नाशुक्री छो था कयो। इंसान नाशुक्र न थी, अल्लाह जे दरबार में शुक्र कर। रब चवे तो अमन हाज़ल्लज़ी यरज़ुकुकुम इन अमसक रिज़क़हु बल लज्जू फी उतुफ़ि व नुफूर। सुभान अल्लाह। अल्लाह तो फरमाए महबूब जी मुझा करीम रब मुझा मुस्तफा कायनात के बुधा अगर मां अल्लाह तमा जी रिज़्क रोज़ी बंद करे छड़िया तमा के रिज़्क रोज़ी केर अफमई यमशी
अला वजही हुवा अहदा अला सिरातिम मुस्तकीम। सुभान अल्लाह। अल्लाह पूछे थो जेको नाबीन थाबा खाइंदो वते उहो सिधी राह ते या जेको सिधी राह ते हलंदो वते उहो सिधी राह ते जो मुंहिंजा मौला जेको सिराते मुस्तकीम ते हुजे उहो सिधी राह ते आ। वक्त मुंहिंजो साथ नथो ॾे मुंहिंजा दोस्तो, मां तव्हांखे बस एतिरो ई ॿुधाइण थो चाहियां त ए मुंहिंजा मुस्लमान भाइरो, हीअ ज़िंदगी हमेशह रहण वारी कान्हे, हीअ दुनिया दौलत हमेशह रहण वारी कान्हे। मुसाफ़िर आ, जीअं वञणो अथसि कराची टिकट कटी पई आ, हाणे रुगी ट्रेन जो इंतजार आ त केॾी महिल थी ट्रेन अचे, उन ट्रेन में वेही मंज़िल जे तरफ़ हलणो आ। इन दुनिया में जेको अमर जे पेट मां जीअं निकिरी आयो, टिकट कटजी वई त मौत तुंहिंजो फलाणे टाइम ते थींदो, मौत तुंहिंजो फलाणी घड़ीअ ते थींदो। मौत बि लिखिजी वियो, टाइम बि लिखिजी वियो, घड़ी घड़ी बि लिखिजी वई। हाणे मुसाफ़िर तयार आ उन ट्रेन जे इंतजार में, पोइ मर्ज़ी आ ट्रेन खे मोकिलण वारे जी, अध कलाक में मोकिले उन जी मर्ज़ी आ, 5 कलाकनि में मोकिले उन जी मर्ज़ी आ। जेको आयो आ उन खे दुनिया छॾणी आ। जॾहिं अल्लाह जो हुकुम थींदो, सुहिणो इज़राइल ईंदो, पोइ कमु छा ईंदो? जेको हिते छॾे वेंदासीं उहो कमु ईंदो या जेको कुझु करे वेंदासीं उहो कमु ईंदो? जवाब ॾियो, कहिड़ो कमु ईंदो? मरहूम अब्दुल्ला ऐं उन जी घरवारी, अल्लाह ताला उन्हनि जी बख़्शिश फरमाए। ॾाढी ख़ुशी थी जो जेको हिते रहण वारा न्याणा उन्हनि बि मरहूम आहिनि जे बख़्शिश लाइ प्रोग्राम कयो। जेको भिरिया रोड रहण वारो न्याणो, उन वरी उते जॾहिं मूंखे ॻाल्हि ॿुधाइनि त मूंखे बेतहाशा ख़ुशी थी त ही ज़ाल मुड़ुस अहिड़ा ख़ुशि नसीब हुया जो उन्हनि जा न्याणा एतिरा उन्हनि मां ख़ुशि आहिनि जो पंहिंजे ससु ऐं सहुरे जे बख़्शिश लाइ क़ुरान करीम जे ऐं अल्लाह जे ज़िक्र हुज़ूर जे दुरूद जूं महफ़िलूं सजाईंदा था। सुभान अल्लाह। याद रखो मुझा मुसलमान भाइरो, ए बिल्कुल सुहिणो अमल आ कंहिंजे बख़्शिराइण जे लाइ। छो त ख़बर अथव, हिकिड़ी ॻाल्हि खोले ॿुधाईंदो हलांव, अल्लाह करे मन कंहिंजे सम्झ में अची वञे। जॾहिं बि का ख़ैर ख़ैरात कयो, हालांकि शादीअ जे लाइ ख़बर अथव हुकुम कहिड़ो आहे, इहा बि ॻाल्हि गौर सां ॿुधो, उलमा किराम वेठा आहिनि। जंहिं शादीअ में गरीब शरीक न आहिनि उन वलीमे के खुदा कबूल ही कोन कंदो। जागो था, सुभान अल्लाह। छो तो वलीमो हुजूर जी सुन्नत आहे न, वलीमो चाहे हुजूर जी सुन्नत आहे। तू असां पाण खे गरीब था चऊं, तू असां गरीब न आहियूं, गरीब उहे आहिनि जिन जे सीने में हुजूर जी मोहब्बत आहे। सुभान अल्लाह। ये दौलत केतिरो वक्त हलंदी, वलीमो उहो खुदा ऐं मुस्तफ़ा के कबूल होंदो आ जंहिं वलीमे में गरीब ऐं मिस्कीन अची खाईंदा आहिनि। अमीरनि जे सद में भर में बि लाठिया कंहिंखे अचण ॾींदा आहिनि। लेकिन मां हिन ख़ैरात लाइ तव्हांखे अर्ज़ कयां, जॾहिं बि का ख़ैरात कयो, ख़ासि करे जेके न फ़क़ीर ईंदा आहिनि उहे परे वेही रहंदा आहिनि, डिॼंदा आहिनि वीचारा, वेझो न वञूं, मतां केरु दड़को ॾेई वञे। पर जे आया बि खणी को फ़क़ीर हुजत करे त देगवार जो हल पोइ चए फ़क़ीर होॾे हली वेह, ख़ुदा जो वास्तो अथव ए सजण साईं जो फ़क़ीर तव्हांखे ॿाहूं थो ॿधे, ईअं न कंदा कयो। अगरि तव्हांजे मिट खे या दोस्त खे देग वारो दड़को ॾे तव्हां बर्दाश्त कंदव? ॻाल्हायो, जवाब ॻाल्हायो, सभई जवाब ॾियो। अगरि तव्हांजे मिट खे देग वारो दड़को ॾे, हल होॾे जी वे, तव्हांखां बर्दाश्त थींदो? पोइ यादि रखो, हिकिड़ा उहे आहिनि जेके तव्हांजे सॾ ते आया आहिनि, तव्हांजा मिट आहिनि, ऐं हिकिड़ा उहे आहिनि जंहिंखे मुंहिंजे रब जे ज़ात मोकिलियो। ये जेके फ़क़ीर हन, ये जेके गरीब हन, याद रखो ये अल्लाह जा मोकिलियल मेहमान अथव। इन अल्लाह जे मोकिलियल मेहमानन जी दिल खोले खिदमत कंदा कयो। कदे कंहिं मिस्कीन फ़क़ीर खे रलड़ी विछाए दे, पोइ ॾिस त मुंहिंजो यार कीअं थो तो ते राज़ी थियो। ओ मुसलमान, अल्लाह जे रज़ा जो को रस्तो ॻोल्ह त सही। 24 कलाक रुगी न पंहिंजे अना में पूरो है। मां हिकिड़ी ॻाल्हि करे वठां, हज़रत मूसा कलीमुल्लाह अल्लाह जे दरबार में कोहे तूर ते
ते वींदो हुयो कोहे तूर ते रब्बे ज़ुल जलाल जो कलाम थींदो हुयो हज़रत मूसा अलैहि सलाम हस्बे मामूल वञी रहियो आ माण्हुनि जा न्यापा अल्लाह जे हुज़ूर में पहुचाईंदो हुयो रस्ते में हिकिड़े ग़रीब चयो ऐ अल्लाह जा प्यारा नबी अल्लाह ताला मूंखे ॾिनो सभु कुझु आहे मगर थोड़ी कारोबार में कमी थी वई आहे अल्लाह जे दरबार में सवाल कजां त मूंखे कारोबार में थोड़ो वधाए ॾेई छॾे हज़रत मूसा अलैहि सलाम अल्लाह जे दरबार में अर्ज़ कयो ओ मुंहिंजा करीम रब फलाणे रस्ते में कारोबारी माण्हूअ जो ही अर्ज़ड़ो आहे जवाब मिलियो ऐ मुंहिंजा मूसा वञी इनखे जवाब ॾे तुंहिंजी ज़िंदगीअ जा बाक़ी कुझु लम्हात वञी बचा आहिनि दुनिया जे बजा पंहिंजे आख़िरत जो फ़िक्र कर हज़रत मूसा अलैहि सलाम मोटी आयो रस्ते में उहो माण्हू बीठो आहे जी मुंहिंजा सुहिणा अल्लाह जा नबी हज़रत मूसा अलैहि सलाम फरमायो तुंहिंजे ज़िंदगीअ जा बाक़ी कुझु लम्हात या कुझु ॾिहाड़ा बचा आहिनि तूं पंहिंजे आख़िरत जो फ़िक्र कर अञा बि तोखे दुनिया लॻी पई आहे छो त उन देर ई कान कई उन जो उन महिल पंहिंजी दौलत खे विरहाइण शुरू थो करे पंहिंजे बचन खे दौलत ॾिनई पंहिंजे ज़ाल खे दौलत ॾिनई जिन जो हक़ हुयो तन खे ॾेई हिकिड़ो दौलत जो हिसो अलॻि करे ख़ैरात करे ग़रीबन खे सॾ कयईं ओ ग़रीबो मिस्कीनो अचो मां वंडींदो थो वञा तव्हां वठंदा वञो खाईंदा वञो जॾहिं हिकिड़ो ॾींहुं वठण शुरू कयईं ग़रीब वठंदा विया ॿियो ॾींहुं वठण शुरू कयईं वठंदा विया अल्लाह जी रहमत शामिल हाल थींदी वई हे ग़रीबन खे ॾींदो वियो हफ़्ता गुज़री विया हज़रत मूसा जो लंघण थियो ॾिसे सुभान अल्लाह जंहिंजे लाइ अल्लाह हुकुम फरमायो हुयो हे कुझु घड़नि जो या कुझु पहरनि जो महिमान हफ़्तो गुज़री वियो आहे हे फ़क़ीर त वंडे रहियो आहे सिधो अल्लाह जे दरबार में हज़रत मूसा अलैहि सलाम पहुची अर्ज़ कयो ओ मुंहिंजा करीम रब फलाणो शख्स जे लाइ हुकुम थियो त उहो कुझु घड़नि या पहरनि जो महिमान हफ़्तो गुज़री वियो आहे अॼु बि हू वंडे रहियो आहे अल्लाह जे दरबार मां जेको जवाब मिलियो ऐं मुंहिंजा ॻोठ ख़ुदा बख़्श बुरड़ो जे पट ते वेहण वारा मुस्लमान ईदगाह में वेहण वारा मुस्लमान दिल जा कन खोले ही जुमला ॿुध अल्लाह जे तरफ़ां जवाब मिलियो ऐं मुंहिंजा मूसा वञी उन खां सवाल कर त जेॾी महिल तू वंडे रहियो हुए यतीम हिकिड़ो भाउ ऐं हिकिड़ी भेण बुखारा हुया तो वट आया तो उन्हनि खे वंड ॾिनो हो खाई वरी आया पेट कोन भरियो आहे खिली वरी तो उन्हनि खे ॾिनो टियों दफ़ो आया टियों दफ़ो तो खिली उन्हनि खे ॾिनो जॾहिं उन्हनि पेट भरे बस कयो तो चयो अञा खपेव उन्हनि दुआ कहिड़ी घुरी मुंहिंजा मौला कहिड़ी घुरी अल्लाह जे तरफ़ां जवाब मिलियो ऐं मुंहिंजा कलीम उन यतीम बचड़न दुआ घुरी ओ मुंहिंजा मौला हिन सखीअ खे वॾी ॼमार ॾिजां जेको असां मिस्कीननि यतीमनि जा पेटड़ा भरे रहियो आहे मां अल्लाह यतीमनि जी दुआ क़बूल करे हिन खे उमिरि दराज़ अता करे छॾी आहे सुभान अल्लाह जागो था मुस्लमानो अगर जिंदगी कुशादी सुकून वारी खपे त ग़रीबन जी खिदमत कयो यतीमन के खाधो खारायो एड़ो को अमल कयो जैसा कहे यतीमन के फायदो थे त मुजा दोस्त इंशाअल्लाह ताला ही जहान भी सुरखुरु थींदो ऊ जहान भी सुरखुरु थींदो खैरात भी भलो ऐं सुहणो अमल आ मिस्कीनन गरीबन के खाराइण भी सुहणो अमल आ पर इन खां वधीक अञा ॿियो भी हिकिड़ो सुहणो अमल हो कहिड़ो खैरुकुम मन तअल्लमल क़ुरआन व अल्लमहु मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो त माण्हुनि में भलो इंसान उहो आ जेको क़ुरान करीम पाण भी पढ़े ऐं ॿियनि खे भी पढ़ाए सुभान अल्लाह मुबारक थो ॾियां ॻोठ ख़ुदा बख़्श बुरड़ो वारनि खे तव्हां पंहिंजे मदद पाण पंहिंजी हिम्मत करे मुझे मुस्तफ़ा करीम जे दीन जो इदारो तव्हां क़ाइम कयो आहे जिते अॻु में रुगी नाज़रा पढ़ंदा हुया हाणे मुसाफ़िर उते क़ुरान करीम पढ़ी रहिया आहिनि ओ इन अल्लाह जे महबूब जे मेहमाननि ते ख़र्च करण वारो कन खोले ॿुधो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो अगर मदरसे जो शागिर्द कहे न घर में वञे मानी वठण ला
हाँ वो खुश नसीब घर वारो जो शागिर्द के ॾिसी करे बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बचड़ा हलिया उनके हंध ते विहारे उनके खट ते विहारे अगर मानीअ में देर हुजे अगर देर न हुजे त जल्द उनके मानी ॾई प्यार ॾई शफ़क़त ॾई उनके मोकले ख़बर अथव छो अगर वडेरो कहीं पंहिंजे नौकर खे मोकलींदो आ त उन नौकर खां पुछंदो आ तॾे ख़बर मुंहिंजो न्यापो खणी वे अगले तोखे केड़ो जवाब दिनो नौकर जडे वडेरे के बुधाए ए जेके मदरसे जा शागिर्द हन ये थव मुझे मुस्तफा जा मेहमान सुभान अल्लाह के जा मेहमान हन मुझे मदीने वाले मीर जा मेहमान हन अल्लाह जे जात जा मेहमान हन याद रखो जे घर में ने हे मदरसे जा बचड़ा वजन आई घर वारो उनन के दिसी करे चवे त महबूब जो मेहमान मुंह हटायो आ उन के लख इज्जतूं दे उन बचड़न के प्यार दे उनन ते शफकत जो हथ रखे उनन के मानड़ी दे उनन के खर्ची दे रब्बे काबा जो कसम खणी तो तवा के बुधाया वो बचड़ो अञा दर पोइते पो निकरदो मुजो रब अगे उन ला पंहिंजे रहमत जा दर खोले सुभान अल्लाह इन मदरसे जे बचड़न खे मुझे मुस्तफा जो मेहमान समझंदा कयो अल्लाह जो मेहमान समझंदा कयो ए इन बचड़न के प्यार दीदा कयो इनन के प्यार मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे जात फरमायो कुरान करीम जे हाफिज जो अब्बो ऐ अम्मा आलिम दीन जे अब्बो ऐ अम्मा जडे क़यामत जे दी अल्लाह जी जात उनन के सोना ताज पाराइंदो बाण मलाइका अर्ज कंदा मौला हे नेक सालिह भी तो उन लिस्ट में नाहिन ए वली गौस कुतुब भी नाहिन ए शहीद भी नाहिन इनन जे मथे ते सोना ताज रब फरमाइंदो इनन पांजा बचड़ा मा अल्लाह जे दीन जे ला वक़फ करे छड्या होया इनन पांजे बचड़न जे जिम्मे कमकारियों पांजे पाण ते खया मुझे दीन जे ला वक़फ कया इनन मुझे ला वक़फ कया मा अल्लाह उनन के दाज अता फरमायो सुभान अल्लाह जन रुगी बचड़ा छड्या उनन के सोना ताज पवंदा उनन बचड़न के जेको संभालींदो जो उनन जे ला जन्नत में रब सोना महल ठाराए तैयार कंदो सुभान अल्लाह कुरान जी आयत तिलावत कयम दिल चवे थी उन जो तर्जुमो कया छो त टाइम मा यही रेडियो कदो त टाइम मुजो साथ को केडी तकड़ कई थम केडो तकड़ में पे थो गालहाया सिर्फ इन करे त बगालियो करे वठा ये कुरान जी आयत बुधो ए गौर सां जो तर्जुमो बुधो अल्लाह हिम्मत छडेव त पंहिंजे हाफिज का पुछजो त काथे आ पूरी मस्जिद में कुरान खोले दिसजो त वाकई ई आहे जे इए आहे त पो कुरान बुधो अल्लाह फरमायो मसलुल लज़ीन युनफिकून अमवालहु मुझो रब की चवंदो त जडे सुणे में सुणो रब इंसान खे बनायो आ उन खे मिटाए छया इंसान मिटजण जे ला आयो ई कोन्हे खैरात करण वारा साधन जुमलन में साधन लफ्ज़न में बुधो गरीबन जेके अॼु खां 5 साल यमदा बेवह औरतुन जी सार लहण वारा मां अल्लाह जे रज़ाला मिट माइट मिस्कीनन गरीबन जी पर घोर लहण वारा मां अल्लाह जे रज़ाला मुझे दीन जा इदारा खोले मदरसा खोले पांजी दौलत उन मदरसे ते खर्च करण वारा जी मुझा मौला रब चवे तो तुझे खैरात जो मिसाल इए आ तुझे खैरात जो मिसाल इया जिया कमसल हब्बतिन अम्बतत सबअ सनाबिल फी कुल्लि सुंबुलतिन मिअतु हब्बा वल्लाहु युदाइफु लिमन यशा वल्लाहु वासिउन अलीम हथ खणी चो त रब जो कुरान सच्चो आ चो रब जो कुरान सच्चो आ कुरान करीम जो तर्जुमो बुधो अल्लाह फरमाए तो ओ मा रब जे राह में खैर करण वारा मा अल्लाह जे रज़ा जे ला खैरात करण वारा जी मुझा मौला अल्लाह चवे तो तुझे खैरात जो मिसाल इया रब मिसाल दे कुरान में तो समझाए मुझा मौला किया रब चवे तो जिया हिकड़ो दाणो जमीन में छटबो कमसल हब्बतिन
जिए हिकड़ो दाणो जमीन में छटबो अंबदत सबा सनाबिल रब चवे तो तू ॾिसंदो हई उन हिकड़े दाणे मां 7 सला मां रब बनाईंदो सुभान अल्लाह अदा थींदो आहे या न जिए जर थध पवंदी हिकड़ो दाणो फाटंदो कोन फाटंदो जवाब ॾियो सबा सनाबिल अल्लाह चवे तो हिकड़े दाणे मां अल्लाह 7 सला बनाईंदो हां वरी फी कुल सुंबुलतिन मिअतु हब्बा रब चवे तो जदे ओए सला वडा थियन हिकड़े हिकड़े ने निहारी दे त हिकड़े हिकड़े में मां रब अलग अलग संग बनाईंदो हां सुभान अल्लाह फी कुल सुंबुलतिन मिअतु हब्बा वरी हिकड़े ईसा अलैहिस्सलाम ताईं हर उम्मत हर नबी जी उम्मत मगर मुझे सुने हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो मां मुस्तफा जी उहा उम्मता जेका रहम कयल उम्मता ये न त रहम कयो विंदो मुझे उम्मत ते मुझी उम्मत रहम कयल मुझी उम्मता या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की रहम कयल उम्मता मदीने जे मीर सल्लल्लाहु